दोस्तों एक मारीअ हिक ॾींहुं पोख में वञी ढॿी विधी ऐं मथां वरी उन ते अन्न छटे छॾियईं। हिक झिरकी अन्न ॾिसी वञी उते फाथी मारीअ वठी उन खे क़ाबू कयो। झिरकी ॾाढी सियाणी हुई। ख़ुदा ताला हुन जी आज़ादीअ जे लाइ संदसि ज़ुबान में ॻाल्हाइण जी कुवत विधी। चवण लॻी त ए मारी, तो वॾा वॾा जानवर शिकार कया ऐं खाधा, मगर उन्हनि मां तोखे ड्रओ कोन थियो। तॾहिं ॿुधाए त मूं मां तोखे कीअं कुवत थींदी। जेकॾहिं तूं मूंखे आज़ाद करीं त मां तोखे 3 अहिड़ियूं मुफ़ीद ॻाल्हियूं ॿुधायां जे तोखे हर वक़्तु कमु ईंदियूं। हिक ॻाल्हि तुंहिंजे हथ में ई तोखे ॿुधाईंदसि। नसीहत जो ॿियो मोती तोखे उन ई वक़्तु ॾेखारींदसि जॾहिं मूंखे छॾींदे ऐं भित ते वञी वेहंदसि। 3 गोहर तॾहिं तुंहिंजे हवाले कंदसि जॾहिं हुन वण जे चोटीअ ते वञी वेहंदसि। मारीअ दिलि में पउ कयो त झिरकी चवे सच थी, हिन जे खाइण मां भला कहिड़ो भिब भरींदुसि। हाओ, हिन जूं ॻाल्हियूं अलबत्ता मुफ़ीद साबित थी सघनि थियूं। झिरकीअ खे चयईं त हाओ, मां तोखे आज़ाद करियां थो। मूंखे तुंहिंजा 3 शर्त मंज़ूर आहिनि। झिरकी हुन जे हथ ते वेठी ऐं चवण लॻी त नंबर 1, जा ॻाल्हि अणथियणी हुजे उन ते यकीन करणु न घुर्जे। ईअं चई झिरकी दीवार ते वञी वेठी ऐं चवण लॻी त नंबर 2, गुज़री वियल ॻाल्हि जो अरमान करणु न घुर्जे, छाकाणि त उन मां को फ़ाइदो कोन थींदो, उल्टो परेशानी वधंदी। ईअं चई ऐं चवण लॻसि त अए मारी, तूं वॾो ख़ुशनसीब हुएं। तूं मूंखे कुही त हिकु मोती पाव जे वज़न जेतिरो पेट मां निकिरे हा, जो ॾाढो क़ीमती हो। उन मां तूं ऐं तुंहिंजो औलाद पोटनि ताईं ख़ुशि रहनि हा। मगर जा शइ हथनि मां वञे उन जो फ़िक्र न कजे। इहा ॻाल्हि ॿुधी मारी चवण लॻो त अए झिरकी, तूं ॾाढी मकार ऐं आयार आहीं। तो मूंखे धोखो ॾिनो। झिरकी मुर्की चवण लॻसि त अए मारी, तूं ॾाढो बेवकूफ़ आहीं। एतिरे में मुंहिंजूं कयल 2 नसीहतूं विसारे वेही रहीं। ख़्याल त कर त मुंहिंजो वज़न ई अधु पाव मस थींदो। मुंहिंजे पेट में पाव वज़न जो मोती भला कीअं हूंदो, पर जे हुजे बि त बि हथां वयल चीज़ जो अरमान न कजे। इहा ॻाल्हि ॿुधी मारीअ खे अजब लॻो ऐं चयाईं त अए झिरकी, तो सच चयो आहे, पर हाणे बाक़ी रहियल 3 ॻाल्हि बि ॿुधाए त थिए दिलि जाए। झिरकी उॾरंदी चवंदी वई त जेको बेवकूफ़ कंहिंजे 2 नसीहतुनि ते अमल न करे, तंहिंखे 3 कहिड़ी नसीहत कजे। दोस्तो, उमेद कजे थी त तव्हांखे हीअ ॻाल्हि ज़रूर पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कंदव। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।